अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी आज करे मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के रोहिड़ीअ मां अब्दुल रज़ाक खां मिली। 100 घोड़नि वारो सौदागर। हिकिड़ो बादशाह जंहिंखे अची शौक़ु थियो त हिकु रंगा घोड़ा गॾु कजनि, सो पंहिंजे वज़ीर खे हुकुम कयईं त हिकु रंग जा 100 घोड़ा वठी अचु ऐं जेको बि ख़र्चु थिए तंहिंजी तोखे इजाज़त आहे। वज़ीर घोड़नि जे ॻोल्हा में घुमंदे घुमंदे अची हिकिड़े सौदागर सां मुलाक़ाती थियो, जंहिं वटि 100 सुर्खा घोड़ा बीठल हुआ। वज़ीर हिन खे ॿुधायो त बादशाह सलामत खे साॻे रंग रूप जा घोड़ा घुरिजनि, तो वटि अहिड़ा घोड़ा बीठल आहिनि, उहे ॾे त काहे वञा, उन्हनि जे एवज़ जेका बि क़ीमत वठंदे सा ॾियण लाइ तयारु आहियां। सौदागर चयो त ए वज़ीर, हीअ घोड़ा ईअं ई बेकार बीठा मुंहिंजो ख़र्चु खाइनि, तंहिं करे उहे सभु बादशाह खे सूखड़ीअ तौरु ॾियणु थो चाहियां, उन्हनि जी क़ीमत असुलु न वठंदुसि। वज़ीर उहे सभु घोड़ा काए अची बादशाह जे ख़िदमत में पेश कया, जिन खे ॾिसी उहो ॾाढो ख़ुशि थियो। कुझु ॾींहंनि गुज़रण खां पोइ तक़दीर इलाहीअ सां उहो सौदागर खुटी पियो, अहिड़ो कंगाल थी वियो जो खाइण लाइ बि न रहियुसि। उन वक़्तु उहा ॻाल्हि यादि आयसि त फलाणे बादशाह खे 100 घोड़ा बिना पैसनि जे सूखड़ीअ तौरु ॾिना हुअनि, उन वटि वञा, हुन खां मदद करे। उहो ख़्यालु करे अची वज़ीर सां मिलियो ऐं खेसि समूरो अहवालु ॿुधायईं। वज़ीर खेसि मदद करण जो वाइदो कयो ऐं वझ वठी हिन खे बादशाह सां मिलायो। वज़ीर बादशाह खे ॿुधायो त हीउ उहो सौदागर आहे जंहिं साईं जन लाइ हिकु रंगा घोड़ा तोहफ़े तौरु ॾिना हुआ। हिन वक़्तु संदसि हालति तमामु तंग आहे ऐं मदद जी उमेद रखी आयो आहे। बादशाह पहिरीं त सौदागर ॾांहुं को बि तवजो न ॾिनो, पर पोइ हुकुम कयईं त सौदागर खे सरकारी ख़ज़ाने मां रोज़ु 1 रुपयो ॾिनो वञे, जंहिं मां मुञ वठी उन मां वाण वटे रोज़ु शाम जो बाज़ार में नेकाल करे अचे, उन मां जेका बि पैदाइश थिए सा सरकारी ख़ज़ाने में हाणे जमो कराए। उन बाद शाही महिमान खाने में संदसि रहण जो बंदोबस्तु कयो वञे। सौदागर बादशाह जे उन इहे हुकुम ते दिलि में ॾाढो रंज थियो, चयईं त बादशाह मुंहिंजो चङो क़दुरु सुञातो आहे, पर मजबूरी तमामु बुछड़ी शइ आहे, जंहिं हिन खां वाण वठण जहिड़ो ख़सीस कमु करायो। ॿिए ॾींहुं हुकुम मूजिबि हू ख़ज़ानचीअ खां रुपयो वठी बाज़ार मां मुञ ख़रीद करे उन मां वाण वठणु लॻो। हिन अॻु कॾहिं बि वाण न वठियो हो, सो समूरो ज़्यान करे वेही रहियो ऐं जेकी वाण वटियाईं तंहिंजी बाज़ार मां 5% क़ीमत मस मिलियसि, जा हिन सरकारी ख़ज़ाने में हाणे जमो कराई। 2-3 ॾींहं सौदागर जो साॻियो हाल रहियो, पर पोइ उन इहे कम ते ध्यानु ॾियणु शुरू कयईं। आहिस्ते आहिस्ते आज़मूदो थींदो वियुसि, तव्हांजो संदसि रोज़ानी पैदाश 5% मां वधी अची 50% ताईं पहुती। कुझु वक़्त खां पोइ सौदागर वाण वठण जो सुठो कारीगर थी वियो। संदसि वाण सुहिणो ऐं सुठो थियणु लॻो, तंहिं करे पैदाश बि वधंदे वधंदे 2 रुपयनि ताईं वञी पहुती। बादशाह ख़ज़ानचीअ जे मार्फत हिन जे समूरे हिसाब किताब जी ख़बर हलंदो हो। सौदागर मानी बादशाह सां गॾु खाईंदो हो, रहण लाइ जुदा महलात, पर पोरियो वाण वठण जो करिणो पवंदो हुयुसि। हू दिलि में पियो वट खाईंदो हो त बादशाह वाह जी दोस्ती निभाई आहे, मूंखे खुटीअ कहिड़ीअ खंयो हो जो हिन वटि मदद लाइ आयुसि। बादशाह जे ख़ज़ाने में कहिड़ी बुख हुई, जेकॾहिं 100 मोहरनि जो खणी ॾिएम हा त छा थी पवे सा। वीचारो सौदागर इहे पूर पचाईंदो रोज़ानो वाण वटे बाज़ार में विकिणंदो रहियो, तव्हांजो अची 6 महीना गुज़रिया। आख़िर हिकिड़े ॾींहुं जॾहिं बादशाह खे इतला मिलियो त सौदागर जी कमाई हाणे ॿीणी थी आहे, तॾहिं हिन खे घुराए चयईं त दोस्त सौदागर, हाणे घुर जेकी घुरिणो अथई, हींअर आउं हर तरह तुंहिंजी मदद करण लाइ तयारु आहियां। सौदागर खे हेकारी हैरानी वठी वई ऐं ॾाढो ॾुख मां बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, मूं तुंहिंजे पर पुठ यारी मञी हुई, दोस्ती उन ई लाइ रखिबी आहे त का न महिल कंहिं जहिड़ी हिकु सिज ॿ पाछा वांगुरु जेकॾहिं को दोस्त किरी पवे त उन जी मदद करे सघिजे। सो आउं बि तो में उमेदु ॼाणी मदद लाइ आयो हुउसि, पर अरमान आहे जो तो मदद जे माॻु उल्टो मूंखे अहिड़े ख़सीस कम ते खणी छॾियो जंहिंखां ॿुॾी मरणु बहितरु हो। पर हिकिड़ो परदेस, ॿियो पाण ॾाढे सां दोस्ती,
टियों मिसकीनी हालति, तंहिं करे सूर पी तव्हांजे हुकुम जी तामील कंदो रहियुसि। तव्हीं चाहियो आहे त मुंहिंजी उन वक़्त ई मदद करे सघो आहे, पर 6 महीना बेकार विहारे पोइ मदद ॾियणु उन जो सबबु ख़बर न आहे त कहिड़ो। तॾहिं बादशाह खिली जवाबु ॾिनुसि त दोस्त, मूं बि तुंहिंजी पर पुठि यारी मञी हुई। जॾहिं तूं ॾुतड़ियल हालत में मूं वटि पहुते तॾहिं सम्झुमि त भाॻ तो वटां मोकिलाए वियो आहे। उन ई वक़्तु आउं तोखे खणी सॼी बादशाही ॾियां हा त बि तुंहिंजा उहे ई साॻिया हाल वञी थियनि हा। तंहिं करे ख़्यालु कयुमि त जेसीं ताईं तुंहिंजो भाॻ वरे तेसीं ताईं तोखे हथ में ख़ज़ानो न ॾियां त चङो। हाणे तुंहिंजे वक़्त जी ख़बर कीअं पवेमि त कॾहिं तो वारो वरई। तंहिं करे उहा अटकल कढियमि ऐं तूं मुंझ वठी वाण ठाहे विकिणी जेसीं ताईं तो ते निभाग जो असरु हो तेसीं ताईं पे नुक़सानु पियो। जॾहिं ॾिठुमि त हाणे तुंहिंजो भाॻ सणाओ थियो आहे ऐं जंहिं कम में हथु विझंदे तंहिं मां फ़ाइदो ई फ़ाइदो थींदो, तॾहिं तोखे चवां थो त जेकी घुण अथई सो घुर। उहा समूरी हक़ीक़त ॿुधी सौदागर बादशाह जो तमामु घणो शुक्रगुज़ार थियो ऐं चयाईं त बादशाह सलामत, जेकॾहिं हाणे मुंहिंजो भाॻ वरियो आहे त अलाह ताला अॻिते पंहिंजे मां ई गंज करे ॾींदो। अव्हां जी हाणे मदद वठणु नथो घुरां। एतिरे में सौदागर ॾांहुं कासिद आयो। तव्हांजो सामान समेत जेको जहाज़ तवाई ते वियो हो सो लधो आहे। थोरीअ देरि बाद वरी ॿियो कासिद आयुसि त फलाणे हिसाब में लेखे जी चुक हुई जेका लधी आहे, उन मां तुंहिंजा हेतिरा पैसा वरिया आहिनि। मतिलबु त सौदागर लाइ रंग लॻी विया। पोइ बादशाह वज़ीर खां मोकिलाए पंहिंजे मुल्क ॾांहुं मोटियो ऐं वरी पंहिंजे कारोबार खे लॻी वियो।